आज़ादीअ लाइ आंदोलन। लेखक मेठाराम हरूमल खिलनाणी। भाङो वीहों। गांधीजीअ जो पढ़ईदन अचणु। गांधीजी सिंध जे दौरे ते टियों भेरो फरवरी 1921 ईस्वी में पधारियो। उन वक़्तु आम जनता में हिन लाइ अज़ीम श्रद्धा पैदा थी चुकी हुई ऐं हर को भारतवासी खेसि महात्मा जे नाले सां यादि कंदो हो। सुभावीक नवाबशाह ज़िले में बि किथे संदसि प्रोग्राम रखियो वञे उन लाइ हर हंधां छिक थी। पर गांधीजीअ जेके ॾींहं सिंध खे ॾिना हुआ इन में नवाबशाह ज़िले जे कंहिं बि शहर खे टाइम न मिली सघियो हो। साहित्य जे माण्हुनि जो उत्साह ऐं श्रद्धा ॾिसी साहित्य जे कम कंदड़नि सिंध प्रांतिक कांग्रेस कमेटीअ खे मञायो त जीअं गांधीजी सखर मां मोटंदे राति जो पढ़ईदन स्टेशन तां लंघे जिते मेल गाॾी 5 मिंट बीहंदी हुई उते प्लेटफार्म ते माण्हू संदसि दर्शन कनि। साहित्य जे सभिनी ॻोठनि खे इतलाउ कयो वियो। मेल गाॾी जंहिंमें गांधीजीअ खे सफ़र करिणो हो सा राति जो पढ़ईदन स्टेशन ते 1 बजे पहुचणी हुई। थधि जा ॾींहं हुआ। भिरियनि जा माण्हू त ॼण मस्तु थी पिया। सेठ साधूराम श्री मयाराम जो चाचो मैदान में काहे पियो। को महात्मा असांखे जे विच में अचे ऐं असीं ॻोथरी भेटा न ॾियूं। हू हिकिड़ो हो शेवाधारी माण्हू ऐं साॻे वक़्तु सेठ माण्हू। सो जिते वञी झोल पधारे उते वॾी उदारता सां हर को पियो पैसा ॾिए। को 1000 त कठो थी वियो। उन वक़्तु 1000 कंहिं ॻोठ मां कठो करणु वॾी ॻाल्हि हूंदी हुई। के त रेल रस्ते अॻुवाट पढ़ईदन स्टेशन ते वञी पहुता। भिरियनि में केतिरा अहिड़ा आदमी बि हुआ जे सांझीअ जो रोटी खाई भिरियनि मां निकिता ऐं 10 माइल पंधु करे 10 बजे राति जो पढ़ईदन स्टेशन ते पहुची विया। माण्हू वाट ते टोलियुनि में कचहरी कंदा पिए हलिया। सिर्फ़ु महात्मा जे ई जीवन जे बारे में हर कंहिं वार्ता पिए ॿुधाई। को चवे त महात्मा अवतार आहे ऐं हिकु दफ़े हिंदुस्तान जे 6 शहरनि में साॻे वक़्तु ॾिठो वियो। मिठियाणी नवाबशाह मतिलबु त नौशहरे ज़िले जे केतिरनि ई नंढनि वॾनि ॻोठनि मां हज़ारे माण्हू पढ़ईदन स्टेशन ते अची इकट्ठा थिया हुआ। केतिरा माण्हू त परियां परियां ॻोठनि मोरे दौलतपुर ऐं गचेरे मां बि पंधु करे आया हुआ। पढ़ईदन जो प्लेटफॉर्म काफ़ी वॾो हो। प्लेटफॉर्म जे हिकु पासे हिकु मेज पोश सां ऐं कुर्सी रखी वई हुई ऐं अटकल 4000 माण्हू प्लेटफॉर्म ते पट ते वेठा हुआ। खेनि न पंध जे थक जी ऐं न थधि जी परवाह हुई। गाॾी पढ़ईदन स्टेशन ते पूरे टाइम ते राति जो 1 बजे धारे पहुची। माण्हुनि खे अॻुवाट वेनती कयल हुई त को बि पंहिंजे जाइ तां न उथे। न रुगो एतिरो पर खेनि चयल हो त को बि आवाज़ न करे न को नारो हणे छाकाणि त कमु कंदड़नि खे अॻुवाट ई अहिड़ियूं हिदायतूं मिलियल हुयूं। थियो बि ईअं। जॾहिं गाॾी प्लेटफॉर्म ते बीठी तॾहिं माण्हू बिल्कुलु शांतीअ में रहिया ऐं वॾे तहज़ीब जी ॻाल्हि त नारो बि कोन हयाऊं। महात्मा खे इहे ॿुधायो वियो त नवाबशाह ज़िले जे माण्हुनि सां पढ़ईदन स्टेशन ते गॾिजणो आहे। पर महात्मा जे दिलि ते इहो असरु पइजी वियो हो त नवाबशाह स्टेशन ते ई लहिणो हो ऐं न ॿिए कंहिं हंधि। महात्मा नवाबशाह स्टेशन ते गाॾीअ बीहण जो वक़्तु ख़्याल में रखी छॾियो हो। श्री जयरामदास पढ़ईदन स्टेशन ते उथारणु वियुसि पर ईअं पियो लॻो त खेसि निंड हुई। अॻियुनि स्टेशननि ते वर करे जाॻणो पियो होसि जो माण्हू हर हंधि पिए आया। श्री जयरामदास संदसि मुंहुं वेझो वञी आहिस्ते ॻाल्हायो पर जवाबु कोन मिलियुसि। इन करे हुन सम्झियो त निंड अची वई अथसि। ॾांहुंसि निहारींदे रहियो त मन का निशानी मिले त निंड खुली अथसि पर ईअं न थियो। गार्ड कुझु वक़्तु वधीक गाॾी बीहारी पर पोइ श्री जयरामदास खां इजाज़त वठी गाॾीअ खे साई बत्ती ॾेखारियईं ऐं गाॾी पढ़ईदन स्टेशन तां रवानी थी वई।
उन वक़्तु हेतिरनि हज़ारनि माण्हुनि खे जो ॾुख ऐं निरासाई थी तंहिंजो ज़िक्र नथो करे सघिजे। नवाबशाह स्टेशन ते गाॾी बीठी, तॾहिं महात्मा अज़ ख़ुदि दरवाज़ो खोलियो, पर उते त को बि माण्हू कोन हो। सुबुह जो जॾहिं खेसि सॼी ॻाल्हि ॿुधाई वई तॾहिं ॾाढो ॾुखु थियसि। सुबुह जो जॾहिं श्री जयरामदास उन बारे में ॿीहर ॻाल्हायुसि त ॿुधायईंसि त खेसि निंड कान हुई, अलबत् निंडाखिड़ो होसि। अखियूं बराबरि बंदि हुअमि, पर अजब लॻमि त हीअ कहिड़ी स्टेशन हुई जो गाॾी बीठी पर माण्हुनि जो आवाज़ु ज़रो बि की न हो। ॾुख अथमि जो अहिड़ो सुठे नमूने माण्हू हलिया पर दर्शन न थियनि। वर वक़्तु कांग्रेस कमेटीअ जे सेक्रेटरी श्री मान सिंह खे तार करायाई त पढ़ईदन स्टेशन ते जेकी थियो तंहिंजो मूंखे ॾाढो ॾुखु आहे, पर मां वचन थो ॾियां त वरी जॾहिं सिंध में ईंदुसि तॾहिं साहित्य खे सॼो ॾींहुं ॾींदुसि। तार खां सवाइ हुन हिकु कार्ड बि श्री मान सिंह खे लिखियो। महात्मा गांधी जॾहिं ॿिए दफ़े 1926 ईस्वीअ में आयो ऐं श्री जयरामदास दौलतराम संदसि सिंध जो प्रोग्राम ठाहे रहियो हो, तॾहिं महात्मा खे उहा ॻाल्हि यादि हुई ऐं चयाईंसि त खेसि साहित्य ज़रूरु वठी हले। अॻिले भाङे में ॾिसंदासीं जोड़ ज़की कमु।